जी बिल्कुल सच में दुनिया नामा जो असें मर्शी साफ़त आलमी रोशनी सैम आए अवां मरी जी मर्शी कश्मीर लफ़ा पे जो असें साफ़ी मरा जो असें सैम आए जो साफ़ी नहीं आलमी रोशनी आने मलनंग लफ़ा मरा जो असें ध्याना गा ब्याह कश्मीर साफ़ी पे भी गाल बोला खनू आइन साफ़त खां खर आज़ाद हैं और साफ़त खां लफ़ा छे मुश्किलात सामना भी ब्याह कश्मीर साफ़ी पे गाल नु क्या आइन छे चवणे सर वॾी महिरबानी वश न्यूज़ टीम जी। त ॾिसो था कश्मीर में भी जो साफ़त जो आलमी ॾींहुं आहे त साफ़ी दोस्त पंहिंजे ख़ुशी सां मल्हाए रहिया आहिनि, पर जेको आज़ाद सहाफ़त आहे उहा हिते हाणे आज़ाद न रही। सहाफ़त के टार्चर कयो वञे थो, सहाफ़ी वॾी मुश्किलात सां किथे भी कवरेज कनि था त उन्हनि खे एफआईआरनि जूं धमकियूं, कातिलाना हमला, जीअं असांजो नौजवान सहाफ़ी केटीएन न्यूज़ जो रिपोर्टर जान मोहम्मद महर के जेको आहे सखर में शहीद कयो वियो, उन जा बि हिन टाइम ताईं कातिल जेके आहिनि गिरफ़्तार न थिया, ऐं काफ़ी सारा अहिड़ा सहाफ़ी आहिनि जेके ख़ौफ़ में भी मुब्तला आहिनि, सहाफ़त नथा करनि। असां हुकूमत खां इहो मुतालबो कंदासीं सहाफ़त खे आज़ादु कयो वञे ऐं सहाफ़ियुनि खे जेको आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी बिल्कुल मैं भैया कश्मीर साफ़ी शाह निगाल बोला शुक्ला हवे गुश्ता के ए नोखे दौर रखता हमें लफ़ा साफ़ी हंदिया भी मरा आज़ाद नने आ गए साफ़ी अगर का हक सच्चा लिख गए वही कलम डात आए जगह कूड़ा है केस यार हंदिया जो अस कूड़ा है मुकाबला जाने पुलिस फुल फ्राई खन लगे ऐसा हुकूमत है मुतालबा करा कि हुकूमत जो वही बिल पास करा साफ़ी कर हमें अमल दरामदा करनी साफ़ यार ताफ़ फराम कर जी।